भाई साहब परालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पराले खां। पराले सरकारी अस्पताल में नामालूम चोर 4 बैटरियूं चोरी करे फरार थी विया। पराले सरकारी अस्पताल में नामालूम चोर 4 बैटरियूं चोरी करे फरार थी विया आहिनि। उन हवाले सां शहर जो चवणु आहे त चौकीदार मुक़ररु हुअण बावजूदि अस्पताल में बैटरियूं चोरी थियण सम्झ खां ॿाहिरि आहे। ॿिए तरफ़ चोरीअ जो वाक़ियो परालो थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। भाई साहब परालो ब्रेकिंग न्यूज़। परालो सरकारी अस्पताल में नामालूम चोर 4 बैटरियूं चोरी करे फरार थी वई आहे। उन चौकीदार मुक़ररु हुजण बावजूदि बि अस्पताल में बैटरियूं चोर सम्झ खां ॿाहिरि आहे। ॿिए तरफ़ चोरीअ जो वाक़ियो परालो थाणे ते NC नामालूम चोरनि ख़िलाफ़ दाख़िल कराई वई आहे। भाई साहब परालो ब्रेकिंग न्यूज़। भाई साहब परालो पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। भाई साहब परालो अवां जो पंहिंजो चैनल